अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾेई रहिया आहियूं घारे खां। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं घारे खां। घारे में पैराडाइज़ वाटर पार्क में 4 वरियुनि जी नंढड़ी ॿारड़ी पोल में ॿुॾी फोत थी वई आहे। इन बारे में मज़ीद मालूमात वठूं था असांजे TN न्यूज़ जे रिपोर्टर हक़ नवाज़ चांडियो खां। छा तफ़सील आहिनि? जी हक़ नवाज़, छा तफ़सील आहिनि, ॿुधाइजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पैराडाइज़ वाटर पार्क में 4 वरियनि जी ॿारड़ी पुल में ॿुॾी फोत। निंगरीअ जी सुञाणप अनिया वलद जहांगीर तौर ते थी जेकी कराचीअ जा रवासी ॿुधाया पिया वञनि। वारसनि बिना पुलिस खे इतला जे कराची खणी रवाना। जी